फैज़गंज मां ब्रेकिंग ख़बर ईंदा त मुख़्तियार कार फैज़गंज तपेदार ख़िलाफ़ पीरसन जो पुट समेत एहतजाज। मंगूबे भरिसां ॻोठु हमादुल्ला शरवासी पीरसन हमादुल्ला ऐं संदसि पुटु हनीफ़ शर मुख़्तियार कार फैज़गंज अब्दुल करीम लगारी ऐं तपेदार असफ़ शर ऐं अमल आबड़ो ख़िलाफ़ एहतजाज कयो। एहतजाज कंदे चवणु आहे त असांजी देह इज़त ख़ान शर जे तपे भंगूबेण में 10 एकड़ ज़मीन आहे जेका तपेदार ऐं मुख़्तियार कार ॻरी रिश्वत एवज़ ॿियनि जे नाले करे छॾी आहे। जॾहिं त तपेदार असांखां 2 लख रुपया पिणु वरिता आहिनि त उहे मुख़्तियार कार खे ॾियणा आहिनि। एहतजाज कंदड़ हनीफ़ शर चयो त मुख़्तियार कार ऑफिस तपेदार जे हवाले थियल आहे जॾहिं त मुख़्तियार कार ऑफिस में को बि नथो विहे। हिननि मसइलनि कमिश्नर सखर DC खैरपुर में ईंदनि खां मुख़्तियार कार फैज़गंज तपेदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि इंसाफ़ कयो वञे।